कंबर खां ख़ालिद हुसैन चांडे जी रिपोर्ट मूजिब ॻोठ आबाद कलोड़ जारावासी भुट्टो चौक ते धरणो लगायो वियो आहे। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे 8 ॾींहं अॻु रोड हादसे में पुलिस मोबाइल सां टक्कर लॻण सबबि नींगर सुमेर अली कलोड़ो सख़्तु ज़ख़्मी थी पियो हो। उनखे बर वक़्ति ट्रामा सेंटर लाड़काणे दाख़िल कयो वियो। उन वक़्त ताईं सीरियस हालत में आहे ऐं उन मौके ते नींगर जो वालिद मुनीर कलोड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त आउं हिकु पोरियत मज़दूर आहियां। मुंहिंजे पुट खे प्राइवेट सेंटर में दाख़िल कराए सुठो इलाजु मुहैया कयो वञे जीअं मुंहिंजे पुट जी जान बची सघे। एसएसपी कंबर शहदाद को डीएसपी कंबर वटि बि वियो आहियां, को बि तदारुक नथो आहे। छा कानून सरमाएदारनि ऐं जागीरदारनि लाइ कानून आहे? मोबाइल फ़ोन ड्राइवर एॾो असर वारो आहे, मूं मिसकिन सां केर बि तदारुक कंदो? छा कानून ग़रीबनि ऐं बेपहच लाइ न आहे? उन मौके ते ज़ख़्मी सुमेर जे वालिद आईजी सिंध ऐं डीआईजी लाड़काणो एसएसपी कंबर शहदाद कोट खां एसएसपी कंबर खां मुतालबो कयो आहे त पुलिस मोबाइल ड्राइवर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुंहिंजे पुट जो प्राइवेट अस्पताल में प्रॉपर तरीक़े सां इलाजु कराए उन जी ज़िंदगी बचाई वञे। एहतिजाज कंदड़ जो मुतालबो।